सखर जी पावन भूमि जाते जायो वीर हेमू कालाणी। क्रांतिकारी हुयो हर भारतवासी। 23 मार्च 1923 तारीख़ देशभक्तीअ जी। भगत सिंह, सुखदेव ऐं राजगुरुअ खे मिली सजा। इन ही ॾींहं ते असांजा हेमू कालाणी ॼाया। पिता पेसूमल कालाणी ऐं माता ॼेठी बाई। अपनायो देसी, बचायो पंहिंजो ईमान, न अपनायो विदेशी सामान। चवंदा हुया हेमू पेसूमल कालाणी, विदेशीअ जो बहिष्कार, ख़त्म अंग्रेजनि जी कहाणी। गॾिजी पंहिंजे यारनि दोस्तनि सां नंढपण खां ही कंदा हुआ अटल आंदोलन ऐं विरोध। ब्रिटिशर्स लाइ जाॻियो क्रोध। क्रांतीअ जे लाइ हुया हरदम तैयार। कुर्बान कयो हुयो पंहिंजो निजी संसार। हेमू ऐं उन जा दोस्त कंदा हुआ विदेशीअ जो विरोध, विदेशी सामाननि जो बहिष्कार ऐं स्वदेशी सामाननि जो व्यापार। अहिड़ा हुया हेमू कालाणीअ जा वीचार। हर समस्या जे समाधान लाइ हुया तैयार। 1942 जो क्रांतिकारी पल। हेमू भारत छोड़ो आंदोलन में थिया शामिल ऐं ॾिनऊं महात्मा गांधीअ जो साथ। करण भारत भूमिअ खे आज़ाद ऐं करण विदेशियुनि खे परास्त। सिंध में आंदोलन जो समर्थन हुयो ख़ासि। सिंध में भारत छोड़ो आंदोलन जो हाहाकार। क्रांतिकारी हुया सभिनीनि जा वीचार। अंग्रेजनि जे खिलाफ हले पियो आंदोलन। देशभक्तीअ जी गूंजे पई सुरीली सरगम। ब्रिटिश शासकनि कई हुई ख़ासि तैयारी। ब्रिटिशर्स मोकिली यूरोपियन बटालियन सां संबंधित विशेष टुकड़ी। गुम थी वियो ब्रिटिशर्स जो सब्र। हेमू कालाणीअ खे मिली हिक ख़बर त ब्रिटिश सरकार मोकिली आहे हिक सैनिक टुकड़ी। करण सभिनी आंदोलनकारिन खे दुखी। टुकड़ी यूरोपीय बटालियंस वारी हुई खतरनाक। करण वारा हुया सिंध जो भारत छोड़ो आंदोलन बर्बाद। हेमू कालाणीअ खे ख़बर पई त ब्रिटिश सैनिकनि जी हिक रेलगाॾी जंहिंमें ब्रिटिशर्स जो ख़ासि सामान भी आहे, हिक पासे वारे ॻोठ मां लंघण वारी आहे। वक़्तु ॾियण वारो हुयो देशभक्तनि खे दोखो। पर हेमूअ कयो हिकु सुनहरो फ़ैसिलो। हुन रेलवे ट्रैक खां फिश प्लेट कढण जी कई तैयारी। जीअं पटरीअ खां हेठि लही अचे ब्रिटिशर्स जी गाॾी। ॾुखिया हुया हालात। वक़्तु करे रहियो हुयो मज़ाक। हुननि वटि न हुया ज़रूरी औज़ार, पर हिम्मत जो हुयो भंडार। हेमू ऐं उन जा साथी हुया हिम्मत वारा। दिल में जोश, क्रांति ऐं आशा। पंहिंजे दोस्तनि जे सहयोग सां, हिकिड़ी रस्सीअ जे उपयोग सां, हेमू ऐं उन जे साथी कई रेल जी फिक्सिंग ढीली। मथे ते सवार क्रोध ऐं दिल में देशभक्ति। अञा कम पूरो न थियो हुयो, पर ब्रिटिश सैनिकनि हुननि खे ॾिसी वरितो। दरवाजे ते बीह रही हिक नई समस्या। हेमू ऐं उन जा साथी हुतां ॾुकिया, पर ब्रिटिश ऑफिसरनि हेमूअ खे पकड़े वरितो। साथी बची पिया, पर हेमू न बचियो। हेमूअ जा साथी भॼण में थिया कामयाब। ब्रिटिशर्स घुरियो हेमूअ खां सॼो हिसाब। हेमू थी वियो जेल में कैदी, पर हेमूअ जो दिल न थियो दुखी। हेमूअ खे बेअंत तकलीफ़ ॾिनी वई, पर हेमू अंग्रेजनि जी मदद न कई। हेमूअ ॾेखारियो पंहिंजो निडर अंदाज। हेमूअ जा साथी थी विया हिकु राज।
अलाए काथे गुम थी विया साथी। ब्रिटिशर्स के को भी जानकारी न मिली। हेमू ब्रिटिशर्स के कुछ भी न ॿुधायो त हेमू निगरानीअ में रखियो वियो। प्यारी हुई दोस्ती, देशभक्ति ऐं ईमान। अंत में मौत जी सजा जो थियो ऐलान। सिंध में गॾिजी विया सभई। माण्हुनि वायसराय वटि दया जी प्रार्थना कई। खिलिया कुछ उम्मीद जा गुल। ब्रिटिशर्स कई माण्हुनि जी प्रार्थना क़बूल, पर अधिकारियुनि रखी हिक शर्त। ब्रिटिशर्स घुरी हेमूअ जे साथियुनि जी पहचान। अगर हेमू ॿुधाए आ साथियुनि जा नाला त शायद ब्रिटिशर्स ॾेखारे न थोड़ी दया। पर हेमूअ लॻाए छॾियो वात ते तालो। ब्रिटिशर्स खे न मिली मदद ऐं कोई सहारो। खतरे में अची विया हेमूअ जा प्राण। खतरे में अची विया हेमूअ जा प्राण। ब्रिटिशर्स कयो फांसीअ जो ऐलान। इहा ख़बर ॿुधी हेमू थिया ख़ुश। चेहरे ते न नज़र आयो कोई दुख। हेमूअ खे कोई गम या पीड़ा न हुई। जंहिं ॾींहुं हेमूअ खे सजा मिलणी हुई, हेमू बेहद ख़ुश नज़र आया। न प्राणनि जी चिंता, लोभ या माया। हथनि में भगवत गीता, चेहरे ते मुस्कान। मिट्टीअ जे लाइ समर्पित हुया प्राण। सॼे रास्ते हेमू मुस्कुराईंदा रहिया ऐं फांसीअ जे तख़्ते ताईं हलंदा रहिया। देश प्रेम हुई हेमू कालाणीअ जी कमाई। सजा जे ऐलान खां वठी सजा जे ॾींहं ताईं हेमूअ जे सिहत में भी इज़ाफ़ो अची वियो। हेमू बिल्कुल भी दुखी न हुयो। 21 जनवरी 1943 ते हेमूअ खे ॾिनी वई फांसी। हर चेहरे ते छाई उदासी। बस हेमू न थियो दुखी। हेमू न थियो दुखी।